जय झूलेलाल। जय झूलेलाल। अवां सभिनी खे ॼाण हूंदी त मुल्क आज़ाद थी वियो आहे। इन ख़ुशख़बरी जूं तव्हां सभिनी खे वाधायूं। तव्हां सभिनी मुल्क खे आज़ाद करण लाइ खूब मेहनत कई, जाखोड़ कई, जफ़ाकशी कई, तॾहिं त मुल्क आज़ाद थियो। पर हाणे ख़बर आई आहे त मुल्क जो विरहाङो थींदो, हिकु हिस्सो हिंदुस्तान थींदो ऐं ॾिनो वेंदो पाकिस्तान। मुखी साहब पिरोल में न ॻाल्हायो, जरा खुली खुली ॿुधायो त छा थियो आहे? सुखूमल, इहो ऐलान थियो आहे त पंजाब ऐं बंगाल जा बि ॿ हिसा थींदा। हिकु हिंदुस्तान में रहंदो ऐं ॿियो पाकिस्तान में वेंदो। पोपो असांजी सिंध जो छा थींदो? भाई गिरधारी लाल, सिंध समूरी पाकिस्तान खे मिलंदी। अॼु जंहिं ज़मीन ते असां बीठा आहियूं सा पाकिस्तान ठहंदी। ऐं इहो बि ऐलान थियो आहे त हिंदू चाहे त पाकिस्तान में रहनि, न त भले पंहिंजो ज़र ज़मीन धंधा धाड़ियूं छॾे हिंदुस्तान हलिया वञनि। असां हुकुमराननि खे घणई ॿाॾायो, पर कुझु वरियो कोन। हाणे असांखे सोचणो आहे त असां छा करियूं।